नाज़रीन अस्सलाम वालेकुम। स्पेशल टॉक में मां आया जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, मुल्की सूरत हाल में नवाज शरीफ मुस्लिम लीग नून के कायद मुस्लिम लीग नून जो अहम इजलास लंडन में तलब करे वरतो है। अज रात वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुस्लिम लीग नून की जेका क़यादत है वह लंडन रवानो थी वेंदी। ज़रियन जो यो चवण है तो नवाज शरीफ के इमरान खान के जेका मुसलसल छूट मिली रही है उन ते नवाज शरीफ के तहफ़ुज़ात आहिनि उन खां सवाइ मुल्क जी जेका मुआशी सियासी सूरत हाल है उन ते भी लंडन इजलास में बहस कयो वेंदो। उन खां सवाइ गैर मुल्की जेका साज़िश है उन हवाले से सदर आरिफ अलवी चीफ जस्टिस वज़ीर आज़म के ख़त लिखियो है तो फौरी तौर पर गैर मुल्की साज़िश ते अदालती कमीशन जेका है उहा क़ाइमु कई वञे। गवर्नर पंजाब उमर सरफराज़ चीमा के हटायो वियो आहे ऐं उन हवाले सां इमरान खान जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट के इन मामले ते पाण मुरादो नोटिस वठणु घुरिजे, छाकाणि त इहो मामिलो गैर आइनी आहे। जॾहिं त वफ़ाक़ी काबीना चयो आहे त सदर के जेका समरी उमाणी वई हुई उनजी आइनी तौर ते मुदत पूरी थी, उन खां बाद में गवर्नर जेको आहे उहो पाण मुरादो पंहिंजे उहिदे ते नाहे रहियो ऐं गवर्नर जी गैर मौजूदगी में स्पीकर परवेज़ इलाही जेको आहे उहो क़ाइमु मक़ाम गवर्नर हूंदो। इन्हनि अहम इशूज़ ते अॼु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मंज़ूर शेख साहब, सीनियर साहब या सीनियर तजिए निगार आहिनि। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे एजाज़ महर साहब, सीनियर साहब या सीनियर तजिए निगार आहिनि। शुरू कयूं था एजाज़ महर साहब खां। एजाज़ साहब, जेका सियासी हवाले सां नई डेवलपमेंट आहे उन में मुस्लिम लीग नून जे कायद नवाज शरीफ अहम इजलास लंडन में घुराए वरितो आहे, जंहिंमें अॼु शहबाज शरीफ ऐं ॿी जेका मरकज़ी क़यादत आहे लंडन रवानो थींदी। मामला बज़ाहिर ज़रियनि जो चवणु आहे त इमरान खान खे जेका मुसलसल छूट मिली रही आहे ऐं कुझु तजिए निगरान जो इहो बि चवणु आहे त अपोज़िशन खे साॻियो उन हंधि जिते इक़्तिदार में उनखे मैनेज कयो वेंदो हो अपोज़िशन वारे ते जेका हिन वक़्तु आहे उते बि इमरान खान PTI के मैनेज कयो पियो वञे। कीअं ॾिसो था लंडन जेको इजलास आहे? मां सम्झां थो त ॾाढो क्रूशल इजलास आहे ऐं हर हवाले सां जहिड़ी तरीक़े सां पाकिस्तान में सियासी उथल पुथल आहे ऐं जेका तब्दीली आई उन खां पोइ उनखे पाण भरो करिणो आहे ऐं उन खां वॾी ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जी इक़्तिसादी सूरत हाल, मुआशी सूरत हाल ॾाढी हिकिड़ी डेंजर पॉइंट ते पहुची वई आहे ऐं उनखे मैनेज करिणो आहे। जेकॾहिं उहा मैनेज न थी सघी त उनजा तमामु ख़तरनाक नतीजा निकिरंदा मुल्क जे लाइ बि ऐं सभिनी पॉलिटिकल धुरियुनि जे लाइ बि। त हींअर जेका कंडीशन आहे उन में टफ डिसीजन वठणा पवंदा ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन मीटिंग खां पोइ कि पाकिस्तान जी जेका पॉलिटिकल ऐं मिलिट्री लीडरशिप आहे उन्हनि जी पंहिंजी बि मीटिंग थींदी ऐं उन्हनि में उन्हनि खे हिकिड़ो क्लियर डायरेक्शन ॾिनी वेंदी ऐं प्लस जेको आहे तय कयो वेंदो आहे, टारगेट तय कया वेंदा ऐं उन जे हासिल करण जे हवाले सां जेको पॉलिटिकल पोलराइज़ेशन जो जंहिं तरफ़ तव्हां इशारो कयो इमरान खान साहब रोज़ जलसा थो करे ऐं उन में जेको आहे जहिड़े तरीक़े सां थ्रेट थो करे पियो ऐं एॾी हुनखे छूट मिलियल आहे जो को उनजे ख़िलाफ़ एक्शन नथो खणे। ऐं असां माज़ी में ॾिठो आहे त चाहे पीपल्स पार्टी हुजे, मुस्लिम लीग नून हुजे, त उहे रेड लाइन क्रॉस न कंदियूं आहिनि ऐं इमरान खान साहब रेड लाइन क्रॉस करण जे बावजूद बि उनखे केरु टोकण वारो रोकण वारो कोन्हे को। त इहा कंडीशन जेको आहे जेकॾहिं कंटिन्यू करे थी महीनो खनि बि त जेका असांजी फ्रेजाइल इकनॉमिक सिचुएशन आहे उहा उनखे अञा वधीक कमज़ोर कंदी, ख़राबु कंदी। त उन हवाले सां मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन में हिकिड़ा डिसाइसिव मीटिंग हूंदी, उन में हिकिड़ा टारगेट फिक्स कया वेंदा ऐं उनजे अचीवमेंट जे लाइ क्राइसिस इहो बि आहे त इमरान खान साहब जेको तेल जी प्राइस बजट ताईं फिक्स करे वियो 2 अरब रुपया रोज़ानो गवर्नमेंट सब्सिडी ॾिए थी। त हिकिड़ो कर्ज़ ते हलण वारो मुल्क जंहिंखे पंहिंजे हुकूमती ख़र्च जेको हलाइण जे लाइ कर्ज़ घुरिजनि, कर्ज़ खपनि ऐं उन मुल्क जी इहा कंडीशन हुजे उहा एॾे पैमाने ते सब्सिडीज़ ॾे। IMF चवे थी त इहे विड्रा कयो, इलेक्ट्रिक बिजली ते सब्सिडी विड्रा कयो, पेट्रोल ते सब्सिडी विड्रा कयो ऐं उहे जेकॾहिं विड्रा कनि था त इहो मां सम्झां थो त हिन हुकूमत जो हिकिड़ो सियासी ख़ुदकशीअ जे बराबरि हूंदो, छो त माण्हू पोइ इमरान खान खे अञा वधीक जस्टिफाई सम्झंदा ऐं हिननि खे जेको आहे त वधीक तनक़ीद करणी पवंदी, थियणी पवंदी, बर्दाश्त करणी पवंदी ऐं जेकॾहिं साल खां पोइ बि जेकॾहिं ही इलेक्शन में वञनि था
त उनजो हिननि खे तमामु घणो ख़तरनाक हिकिड़ो नुक़सानु थींदो। त इहे सभु शयूं आहिनि, इन्हनि सभिनी मामलनि खे ज़हन में रखी ऐं हिकिड़ो इन क्राइसिस खे मैनेजमेंट जे हवाले सां त कीअं मैनेज कजे, फौरी तौर ते कीअं मैनेज कजे, उनजो मिड टर्म प्लान छा हुजे, उनजो लॉन्ग टर्म प्लान छा हुजे, ऐं उहे सभु शयूं आहिनि जेके मां सम्झां थो थींदियूं। ऐं पहिरियों इहा हिकिड़ी आइडिया बि आई फ्लोट थी त नवाज़ शरीफ़ साहब खे चयो हुयो त तव्हां वीडियो कॉन्फ्रेंस ते इहा मीटिंग कयो, पर नवाज़ शरीफ़ जेको आहे त उहो उन खां इनकार करे छॾियो। ऐं जेको आहे ज़ाहिर आहे त उन में शयूं लीक बि थियनि थियूं ऐं हिकिड़ी उहा जेको उनजी आहे जेको आहे छा चइजे उनखे त जेको आहे नथी रहे सीक्रेसी, त उनजे करे उन्हनि खे इहो आख़िरी हुकुम ॾिनो वियो तव्हां अचो। त हाणे इन में बिल्कुलु इहे जेका तव्हां इमरान ख़ान जे पॉलिटिकल रिंगट जे हवाले सां बिल्कुलु हिते अची उहो डिसीशन हिकिड़ो थींदो त भई हीउ कयो, जेकॾहिं न त असांखे इक़्तिदार जी ज़रूरत कोन्हे, खणो हीअ हुकूमत वञी पाण संभालियो। त अहिड़े क़िस्म जी बि पोज़ीशन पैदा थी सघे थी जेकॾहिं हिननि सियासी धुरियुनि जे ख़्वाहिश मुताबिक़ या हिकिड़े मुनासिब हिकिड़ी अप्रोच जेका बि ही स्ट्रेटजी तय कनि था उन खां पोइ इहे फ़ैसिला खणी अची हिते ही मिलिट्री लीडरशिप सां ॻाल्हाईंदा ऐं उन खां पोइ जेको आहे त ॾिसजे त कीअं थी सूरत हाल बीहे। त बहरहाल ॾाढो ई क्रूशल मीटिंग आहे, क्रूशल स्टेज ते पाकिस्तान जी सियासी ऐं मुआशी सूरत हाल फाथल आहे। ऐं ॾींहों ॾींहुं ॾिसो तव्हां केॾी रुपए जी क़दुरु जेको आहे 1.5 रुपयो ॿ रुपया डेली घटि थो थींदो वञे ऐं कर्ज़ ॾियण जे लाइ पैसा कोन्हनि खे, ऐं जेके सिचुएशन आहे महांगाई हद खां वधीक थी वई आहे, उन ते कंट्रोल नथो करे सघिजे। त इहे सभु क्राइसिस मामलात आहिनि जेके इन हवाले सां ही पंहिंजी का न का डिसीशन वठंदा। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं हिननि खे फ्री हैंड मिले थो त शयूं मैनेज थी सघनि थियूं हिन महिल बि, छो त इसहाक डार पाण 2 ॾींहं अॻु में चई चुको आहे त जेका पाकिस्तान जी इकनॉमिक कंडीशन आहे उन स्पेकुलेशन जे बेस ते जेको आहे माण्हू मनी मेकिंग करे रहिया आहिनि या कुझु माफ़ियाज़ हिन में जेको आहे त इन्वॉल्व आहिनि जेके ॼाणी वाणी अदम इस्तेकाम पैदा करे रहिया आहिनि। त उन्हनि फैक्टर्स ते फौरी तौर ते अमल जेकॾहिं कजे ऐं उन्हनि खे रोकिजे त इहो डॉलर हिन वक़्तु पाकिस्तान जे इकनॉमिक कंडीशन जे हिसाब सां 160 खां वधीक न हुजणु घुरिजे। ऐं उनखे कीअं मैनेज कंदा, छा कंदा, उहे ई शयूं हिकिड़ी स्ट्रेटजी हुते तय थींदी। मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में जी मंजूर साहब, लंडन इजलास जीअं एजाज़ साहब जो चवणु आहे त उहो हिन सूरत हाल में तमामु इम्पॉर्टेंट आहे ऐं ख़ासि तौर ते लंडन इजलास खां पोइ हिकिड़ो इम्प्रेशन इहो अचे थो त जिते मामला न्यूट्रल थिया हुआ उहे उन कंडीशन में न्यूट्रल न आहिनि ऐं किथे न किथे इमरान ख़ान खे किथां न किथां मैनेज कयो पियो वञे। छाकाणि त जेकॾहिं इमरान ख़ान असां ॾिसूं था त स्पेस ट्विटर ते या पॉडकास्ट जेका थी मीडियम थियो डिजिटल मीडिया जेका ॿोली इस्तेमालु करे थो पियो, उहो ॿोली असां तसवुर बि नथा करे सघूं को सिंध या बलोचिस्तान मां या इवन पंजाब मां को इस्तेमालु करे ऐं उनखे ईअं छूट ॾिनी वञे। त तव्हां सम्झो था मामला किथे न किथे मैनेज थी रहिया आहिनि। शकील साहब तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे उन में 2 सिनेरियोज आहिनि जेके मुंहिंजे ख़्याल में असांखे ज़हन में रखणु घुरिजनि। जॾहिं पाण कंहिं सिचुएशन जी एनालिसिस कयूं था या तजुर्बो कयूं था त हिकिड़ो तजुर्बो असां वटि प्री इमरान या इमरान ख़ान खां पहिरियों वारो सिनेरियो आहे जंहिंमें तव्हां ज़हन में रखो त मुस्लिम लीग नून, पाकिस्तान पीपुल्स पार्टी, ॿियूं जेके ट्रेडिशनल पार्टियूं आहिनि ऐं जेके गॾिजी हींअर कोलिशन गवर्नमेंट हलाइनि पियूं, उन में लीड ज़ारी ॻाल्हि मुस्लिम लीग नून करे थी। उन्हनि पार्टियुनि जी सॼी डेवलपमेंट, उन्हनि जी सॼी जेका एवोल्यूशन आहे उहा हिकिड़े सेट क़िस्म जे पैटर्न ते आहे। ठीकु आहे, उन्हनि जी पॉलिटिकल स्ट्रेटजीज़, उन्हनि जे विच में सप, उन्हनि जे विच में टकराव जूं शक्लियूं जेके आहिनि उहो हिकिड़ो सेट क़िस्म जो पैटर्न आहे। ऐं आउं सम्झां थो त जेको पोस्ट इमरान जेको सिनेरियो आहे पाकिस्तान जो, उन में तमामु घणा डिटर्मिनेंट्स जेके आहिनि, तमामु घणा फैक्टर्स अहिड़ा शामिलु थिया आहिनि जेके पाकिस्तान जे पॉलिटिकल सिनेरियो में माज़ी में न हुआ। मिसाल लेट सपोज़ त हिकिड़ो अहिड़ो लीडर, हिकिड़ी अहिड़ी पार्टी जंहिंजे लाइ 10 साल प्लान ठाहियो वियो हुजे ऐं न सिर्फ़ु प्लान ठाहियो वियो हुजे, उनजी सॼी इम्प्लीमेंटेशन एंड टू मेक इट श्योर
त उनजी जेका सॼी रिक्वायरमेंट आहे उन जूं सॼियूं सिर जेकॾहिं भित आहे त उनजी कीअं जेको आहे हेठां खां वठी मथे ताईं सिरूं लॻणियूं ओसारी थियणी आहे कंप्लीट हिकिड़ी न सिर्फ़ु प्लान पर इम्प्लीमेंटेशन उनजी एग्ज़ीक्यूशन जेकी आहे उहा थी आहे राइट। हाणे उहो जेको सॼो सिस्टम आहे जेको उन पाकिस्तान जे अंदरि बहसनि में असां सभई माण्हू इन नतीजे ते पहुतासीं त इहो जेको निज़ाम हिननि ठाहियो 10 साल प्लान या जेको हाइब्रिड निज़ाम हो या उनखे तव्हां वॉट एवर यू नेम इट वॉज अ टोटल डिज़ास्टर ऐं किरी पियो। हिन खां पहिरियों कॾहिं बि इन क़िस्म जे प्लान्स में ईअं नाहे थियो त न सिर्फ़ु उहे धुरियूं जेके हिन गेम में लीड किरदारु अदा कनि थियूं मेक एंड ब्रेक जो किरदारु अदा कनि थियूं या क्रिएटर्स हुजनि था जंहिंखे पाण एस्टेब्लिशमेंट बि चऊं था ख़ुदि उन्हनि जा इंटरनल हल्का कंहिं बि प्लान में एॾो हेविली ऐं अंदरि ताईं इन्वॉल्व न थिया सही ठीकु आहे त यानी इहो ॿियो फैक्टर आहे जेको असांखे तज़िये में रखणु घुरिजे। ऐं हिकिड़ो माण्हू जेको हाणे हुकूमत में न आहे हिकिड़ो लीडर जेको हुकूमत में न आहे साबिक़ वज़ीर आज़म हुकूमत में न आहे उन जे बावजूदि जंहिं इम्प्यूटनी ऐं जंहिं फ्रीडम सां हू सभई लींघा लताड़े पियो इहो पहिरियों मिसाल कोन थो मिले तव्हां असांजे साम्हूं आहे ठीकु आहे। ऐं जंहिं नमूने सां हू सभिनी इदारनि ते हमला करे थो हाणे जॾहिं इहा सिचुएशन तमामु डिफरेंट क़िस्म जी या नई सूरत हाल आहे न त इन जे तज़िये जे बि खे नए रुख खां ॿीहर सोचण जी ॿीहर नए सिर तज़िये करण जी ज़रूरत आहे ऐं गॾोगॾु इनखे मुंहुं ॾियण जे लाइ बि स्ट्रेटजी जेकी आहे उहा नई हुजणु घुरिजे न। हाणे हिते हिकिड़ो डिलेमा मिसाल तौर ते इहो आहे त पीपल्स पार्टी हुजे या मुस्लिम लीग नून हुजे उहे या फज़लुर रहमान हुजे वॉट एवर इन्हनि पार्टियुनि खे पंहिंजनि अपोनेंट्स खे मुंहुं ॾियण जे लाइ हिकिड़ियूं रवायती क़िस्म जूं स्ट्रेटजीज़ आहिनि पाकिस्तान जे अंदरि थींदियूं आहिनि त भई केस कयो इन जे ख़िलाफ़ु जेके आहिनि तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्म जा स्कैंडल्स कढो मुख़्तलिफ़ क़िस्म जूं शयूं कढो उन खां अलावा ॿियो को फ़िलहालु को टूल असांखे कोन नज़र ईंदो आहे। हिते बि इमरान ख़ान जे सिलसिले में ईअं थो थिए इन सभु इमरान ख़ान जे हवाले सां जिन बि मां पॉलिटिकल साइंटिस्टनि खे ॿुधो आहे त हीअ जेके नासिस क़िस्म जा माण्हू अॻिते कीअं नाज़ीस क़िस्म जे ट्रेंड्स खे जेको आहे उहो हथी ॾेई अॻिते वञनि था त उन्हनि खे मुंहुं ॾियण जो तरीक़ो इहो न आहे। ऐं आई थिंक इन पॉइंट ते ही सरकार जेकी आहे पंहिंजी सॼी कैपेसिटी सॼे तजुर्बे हुजण जे बावजूदि जेकी आहे उहा नाकाम पई थिए ठीकु आहे। त हाणे पॉइंट अहिड़ो अची वियो आहे त हिकिड़ो माण्हू हिकिड़ी सॼो बिल्डअप करे हाणे हू चए थो त 20 तारीख़ खां पोइ मां जेको आहे अचे इस्लामाबाद में वेहंदुसि ऐं पहिरियों खां वधीक जेको आहे उहो असर्टिव अंदाज़ में वेहंदुमि 20 लखनि जे माण्हू खणी ईंदुसि 20 लख खणी अचे 20,000 खणी अचे शायदि कुझु सिचुएशन्स में हिननि सिचुएशन्स में अंग अखर जी एॾी इंपॉर्टेंस नथी हुजे पर मिसाल लेट सपोज़ 10, 12, 15, 20, 25, 30, 40,000 माण्हू अचे इस्लामाबाद में वेही था रहनि पर हीउ धरणो हुनजे ज़हन में हुनजे टारगेट हुनजी स्ट्रेटजी हुन बाक़ाइदे पंहिंजी क्लियर कई आहे त हाणे हीउ उथंदासीं हितां तॾहिं जेसि ताईं असांजी हीअ ॻाल्हि जेकी आहे नई इलेक्शन जो जेको आहे उहो ऐलान कोन थींदो। एजाज़ साहब असां ही जेको इमरान ख़ान हिन वक़्तु इक़्तिदार खां ॿाहिरि आयो असां ॾिसूं था त पूरी उनजे पॉलिटिकल जेको टेन्यूअर आहे उन में सदाई हू कॉन्स्टिट्यूशन खां परे रहियो आहे। पाण जेकॾहिं नवाज़ शरीफ़ जो मिसाल वठूं बेनज़ीर भुट्टो जो मिसाल वठूं त जॾहिं बि उन्हनि खे इक़्तिदार खां हटायो वियो ॿाहिरि आया त उन्हनि कॉन्स्टिट्यूशन जी ॻाल्हि कई पर हिन वक़्तु PTI सॼी अनकॉन्स्टिट्यूशनल जेको आहे उहो नैरेटिव खे बिल्डअप करे पई। जेकॾहिं सदर आरिफ अलवी प्रेसिडेंट जी सीट ते बीठल आहे त उहो बि कॉन्स्टिट्यूशन जी ॻाल्हि नथो करे स्पीकर इवन गवर्नर जेको ताज़ो हटायो वियो आहे उहो बि कॉन्स्टिट्यूशन जी ॻाल्हि नथो करे त हीअ जेको अनकॉन्स्टिट्यूशनल आहे जेको प्रैक्टिस आहे उहा पाकिस्तान में केरु इस्तेमालु कंदो रहियो आहे किथे इस्तेमालु कहिड़े वक़्त ते इस्तेमालु थींदी रही आहे उन खां ज़ाहिर आहे त सभु बाख़बर आहिनि त तव्हां सम्झो था त हींअर बि इन क़िस्म जो जेको ही कॉन्स्टिट्यूशन खां अलॻि जेको नैरेटिव बिल्डअप कयो पियो वञे किथे न किथे अञा ताईं ही मैनेज थिए पियो ऐं जेकॾहिं मैनेज थिए पियो त पोइ कोलिशन गवर्नमेंट जी काउंटर स्ट्रेटजी कहिड़ी हूंदी? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त गुज़िरियल ॾींहं क़ौमी असेंबली में जहिड़े तरीक़े सां ख्वाजा आसिफ ऐं वज़ीर आज़म साहिब बि ॻाल्हायो ऐं रेज़ोल्यूशन बि आई
ऐं सभिनी इहो पियो चयो त पाकिस्तान में हाणे आइन जी बालादस्ती ऐं पार्लिमान जी बालादस्ती वारो जेको दौरु शुरू थियो आहे, त जेकॾहिं आइन जी बालादस्ती जो दौरु आहे ऐं इहा ॻाल्हि सुप्रीम कोर्ट बि कई त जॾहिं आइन केरु टोड़ींदो या केरु ख़िलाफ़ वर्जी कंदो त असां आइन जे दिफ़ा में राति जो हुजे या ॾींहं जो हुजे असां ईंदासीं मैदान ते। जॾहिं इहो स्पिरिट मौजूदु आहे त मां सम्झां थो त जेके कम इमरान ख़ान कया असेंबली टोड़ण समेत या आदम एतमाद या जेके बि शयूं हुयूं जंहिं तरीक़े सां हुन हैंडल कयो, उहे सभु उन्हनि जा तरीक़ा गैर आइनी करार ॾेई चुकी आहे। सुप्रीम कोर्ट इहो रिकॉर्ड ते आहे त जेकॾहिं आइन जी बालादस्तीअ जो दौरु शुरू थी चुको आहे ऐं हुन जा कम बि गैर आइनी डिक्लेयर थी चुका आहिनि, त पोइ उहे अदालतूं आख़िर उन गैर आइनी कमु कंदड़ माण्हुनि खे सज़ा छो नथियूं ॾियनि? आइन टोड़ण जी सज़ा जेसिताईं न मिलंदी तेसिताईं हिन मुल्क में मसइलो जेको आहे त उहो रहंदो। माज़ी में आइन टोड़ींदड़ जेके आहिनि उहे वर्दी वारा रहिया आहिनि, तंहिंजे करे अदालतूं बि ॾिनल रहियूं। ऐं हाणे हीउ जेको मामिलो आहे, जेकॾहिं इहो सिस्टम ईअं हली पियो त पोइ त हिकिड़ो रियासत जी रिट त रहंदी कोन। हिते त जेको ॾाढो सो गाबो या जंहिं वटि जेतिरो स्ट्रीट पावर आहे या तव्हां वटि डंडा बरदार माण्हू आहिनि ऐं पोइ खूनरेज़ी ऐं सिविल वार जे तरफ़ सूरत हाल वेंदी। त मां सम्झां थो त हिन महिल ठीकु आहे, भले जेको आहे इज़हार राय जी आज़ादी आहे, भले इमरान ख़ान जलसा करे कुझु बि करे, पर उनखे हिकिड़ी जेको आहे त जॾहिं अदालतूं चवनि थियूं त हुन गैर आइनी कमु कयो आहे त उनजी उनखे सज़ा बि तजवीज़ करणी पवंदी। ऐं इन भव खां या इन डप खां त को इनकलाब ईंदो या माण्हू निकिरंदा या हीउ थींदो, अक्सर तौर ते वकील अदालतुनि में इहो दलील ॾींदा आहिनि त तव्हां आइन मुताबिक़ फ़ैसिला ॾियो ऐं भले आसमान किरी पए। त जेकॾहिं इहा शइ तव्हां सम्झो था, चाहियो था, इन में बिलीव कयो था, त पोइ तव्हांखे आइन टोड़ींदड़नि जे लाइ सज़ा तजवीज़ करणी पवंदी। ऐं उनजी इब्तिदा जेको आहे उहो जन बि कई आहे पीटीआई जी गवर्नमेंट में। जेके बि ज़िम्मेवार माण्हू आहिनि, चाहे उहे वज़ीर कानून जी पोज़ीशन में हुजनि, मुशीर कानून हुजे, स्पीकर हुजे, वज़ीर आज़म हुजे, सदर हुजे या कंहिं ॿी पोज़ीशन में वेही हुन जेको कुझु बि कमु कयो आहे, त उन्हनि खे फौरी तौर ते तव्हांखे टंगणो पवंदो, उन्हनि खे सज़ा ॾियणी पवंदी। ऐं रियासत खां ॾाढी का बि कुवत न हूंदी आहे। पर ईअं थो लॻे त रियासत जे मुख़्तलिफ़ इदारनि में हिकिड़ो ॼण डिफरेंस ऑफ ओपिनियन आहे या हर जाइ ते थोरो घणो हिकिड़ो ख़ौफ़ आहे या ख़ौफ़ जो माहौल आहे। त जेकॾहिं इहो स्पिरिट आहे त असांखे आइन ते अमल करणो आहे, त मां सम्झां थो उनजे लाइ जेका स्ट्रेटजी आहे, चाहे उहा हुकूमत जी हुजे या कंहिं ॿिए इदारे जी हुजे, उहा ख़ौफ़ में मुब्तला लॻे थी। ऐं उन में जेसिताईं तव्हां हिकिड़ो बोल्डनेस वठी ऐं डिसीशन वठी आइन जी बालादस्तीअ जो जेको तव्हां ॻायो था राग, उनखे सही साबित करण जे लाइ तव्हांखे उपाउ बि ओड़ा वठणा पवंदा। जेकॾहिं न त इन सां अनारकी पैदा थींदी ऐं मां सम्झां थो त सूरत हाल अञा ख़राबु थींदी, सिविल वार वारी सूरत हाल पैदा थी सघे थी। एजाज साहब तव्हां ॻाल्हि कई, रोकणु घुरिजे। एजाज साहब तव्हां आइन जी अमलदारी जी ॻाल्हि कई, हिन पोज़ीशन में, हिन कंडीशन्स में छा इहो सुवाल एतिरो आसान आहे जो ख़ुदि कोलिशन गवर्नमेंट जे लाइ या अदालतुनि जे लाइ या ॿियनि इदारनि जे लाइ इहो एतिरो ईज़ी हुजे जो इहो जल्दी इम्प्लीमेंट थी सघे? बिल्कुलु आहे। मां सम्झां थो त उहो सभिनी खे ख़बर आहे त कहिड़ी जाइ ते किथे कहिड़ी ख़राबी आहे ऐं छा करणु घुरिजे। इन मामले में इहे सभु शयूं क्लियर आहिनि। त सिर्फ़ु हिकिड़ी विल पावर घुरिजे तव्हांखे त जेको माण्हू पंहिंजे अख़्तियारनि जो ग़लति इस्तेमालु थो करे ऐं आइन ऐं कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी थो करे, त उन्हनि खे पिन पॉइंट करे उन्हनि खे ख़िलाफ़ एक्शन खणणु को मसइलो न आहे, पर उनजे लाइ हिकिड़ी विल घुरिजे थी। ऐं पोइ जेकॾहिं हीउ चवनि था त असां आइन जे बालादस्तीअ जो हे नओं दौरु शुरू थियो आहे ऐं इदारा जेको आहे त उहो पंहिंजो हलफ़ जी पासदारी कनि था, सियासी मामलनि में मुदाख़लत नथा कनि, त मां सम्झां थो उन सूरत में को ज़िम्मेवारी हुकूमत ते वधीक थी अचे। ऐं हीउ जेको डिसीशन लंडन जो जेको इजलास आहे, मां सम्झां थो इहो डिसाइसिव इजलास हूंदो ऐं इन खां पोइ शयूं इलाही क्लियर साम्हूं नज़र ईंदियूं। ऐं तव्हां ॾिसंदो डेफिनेटली जेकॾहिं हिननि खे फ्री हैंड मिलियो त हीअ अहिड़ा फ़ैसिला ज़रूरु कंदा जंहिंसां तव्हांखे बाक़ाइदा हिकिड़ी नवाण ऐं चेंज नज़र ईंदी ऐं शयूं आहिस्ते आहिस्ते मैनेज थियणु शुरू थींदियूं। पर जेकॾहिं तव्हां उन्हनि खे
उन ख़ौफ़ वारे माहौल में रखो था, फ्री हैंड नथा ॾियो ऐं वेट एंड सी वारी पॉलिसी अख़्तियार कयो था, त मां सम्झां थो त उहो पोइ तमामु घणी देरि थी चुकी हूंदी ऐं घणो पाणी पुलिनि जे हेठां वही चुको हूंदो। डिसीशन जेको आहे सियासत में वक़्तु उनजी इम्पोर्टेंस हूंदी आहे, टाइमली डिसीशन करणु, ऐं उहो मां सम्झां थो हीउ इम्तिहान आहे सॼी पॉलिटिकल क़यादत जो त हू कहिड़े पासे कहिड़ो फ़ैसिलो था कनि। नाज़रीन, हिते हिकिड़ो नंढो कमर्शियल ब्रेक वठूं था, ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन जी। मंजूर साहब, आइन जी बालादस्ती ऐं आइन ऐं कानून ते अमलदारी वारो सवाल, तव्हां सम्झो था इहो हिन गवर्नमेंट लंडन इजलास पे थिए थो पियो, इहो एतिरो ईज़ी आहे, या जेकॾहिं राणा सनौला वारो ऑप्शन कानून जी ताक़त वारो इस्तेमालु कजे थो लॉन्ग मार्च खे रोकण जे लाइ, या मुख़्तलिफ़ जेके केसिस आहिनि, त उन्हनि जो अपोज़िशन जे तरफ़ां रिएक्शन केतिरो थींदो, जेके मामला मैनेज कंदा रहिया आहिनि उहो केतिरी इन जी इजाज़त ॾींदा, त तव्हां सम्झो था त मामला आइन जी बालादस्ती, ख़ासि तौर ते कानून जी बालादस्ती, उहो एतिरो ईज़ी आहे हिन वक़्तु जेकॾहिं असां ग्राउंड रियलिटी ॾिसूं? मिसाल लेट सपोज ॾिसो, चवण जे लाइ कानून आइन ऐं कानून जी जेका बालादस्ती जेकी आहे उहा असूली तौर ते ठीकु आहे, बिल्कुलु। भला कहिड़ी रियासत में माण्हू असूली तौर ते न चाहींदो त आइन ऐं कानून जी बालादस्ती हुजे, राइट। हाणे असां वटि जीअं एजाज़ बि ॻाल्हि कई त हिकिड़ो माण्हू जेको आहे उहो उनजी सॼी टीम कंटिन्यूअसली ॾींहं जी रोशनीअ में, ब्रॉड डे लाइट में जेको आहे सॼे मुल्क जे आॾो आइन जे मुख़्तलिफ़ शिकुनि या मजबूरी तौर ते आइन जी भञकड़ी कई। मूंखे तव्हां ॿुधायो त जेका सरकार आहे लेड बाय शहबाज शरीफ़, उहा छा थी चए? उहा थी चए त आइन पंहिंजो कानून पंहिंजो रस्तो वठंदो, ठीकु आहे। ॿी एजाज़ मिसाल ॻाल्हि जेका ॻाल्हि करे थो त फ्रीडम जेकॾहिं मिली, फ्री हैंड मिलियो, मतिलबु व्हाट डू यू मीन बाय दैट? ॿुधो त इन जो मतिलबु आहे त हीउ सिस्टम जंहिं नमूने सां पाण ॾिसो था, मिसाल शहबाज शरीफ़ जेको आहे उहो इन सॼी सूरत हाल में जेको रिक्वायर्ड क़िस्म जो फोर्स जेको आहे उहो उनजी हुकूमत न इस्तेमालु करे सघे गैर आइनी कदमनि खे रोकण जे लाइ, प्लस जेकॾहिं को अहिड़ो लॉ एंड ऑर्डर का सिचुएशन अहिड़ी अनारकी वारी पैदा करे थी अपोज़िशन वारी पार्टी या जेका साम्हूं आहे इमरान ख़ान जी पार्टी, त उनजे ख़िलाफ़ जेको जिन शयुनि जो आइन असांखे या कानून इजाज़त ॾिए थो, वी कैन नॉट डू इट, राइट। इन जो मतिलबु आहे जेको मां पहिरियों ॻाल्हि कई पहिरें हिसे में न, त हीअ सिचुएशन इन हवाले सां इंतिहाई डिफरेंट आहे। त मिसाल लेट सपोज फ्री हैंड जी बि ॻाल्हि कयूं त आर्मी चीफ खे जेके ख़बरूं इस्लामाबाद में वेठल सहाफ़ी, इवन एजाज़ खे बि इहा ख़बर हूंदी, आई एम श्योर ही इज़ इन्फॉर्म्ड पर्सन, इज़ वेरी गुड जर्नलिस्ट, त फ़ौज जे सरबराह, फ़ौज जी क़यादत खे जेको आहे उहो पंहिंजे अंदरनि हल्कनि में सम्झाइणो पए थो त हीअ सॼे मामले में असां न्यूट्रल जेको आहे उहो छाजे करे थियासीं, इन जी ज़रूरत छाजे करे पई, राइट। हाणे त असांजे टीवी चैनलनि ते, सोशल मीडिया ते जेके माण्हू फ़ौज जे मामलनि खे, मुख़्तलिफ़ शयुनि खे कवर कनि था, उहे ॾाढो तमामु प्रोफेशनल अंदाज़ में इहे स्टोरियूं असांखे ॿुधाइनि था त अंदरि केॾो हिकिड़ो डिफरेंस ऑफ ओपिनियन आहे। तव्हां इनखे खणी तव्हां इख़्तिलाफ़ न बि चओ, पर आहे डिफरेंस ऑफ ओपिनियन त आहे न। हाणे हिते प्रॉब्लम इहो आहे त न सिर्फ़ु फ़ौज जे अंदरि, पाकिस्तान जे अंदरि जेका सॼी डेवलपमेंट थी आहे त आइन जी अहमियत, हुकूमतूं जेके आहिनि गैर आइनी कम खे बर्दाश्त केतिरो कनि थियूं, उन ते फौरी तौर ते केतिरो क़दम खणनि थियूं, उहे केतिरियूं सेंसिटाइज़ आहिनि, उन ते बि पाकिस्तान जा समूरा इदारा जेके आहिनि उहे ॿिए हिसनि में विरहायल आहिनि। यानी तव्हां सुप्रीम कोर्ट जे अंदरि जजनि जो जेको आहे एनालिसिस छाजे करे कंदा त किथे टिल्ट आहे? इंसान आहे न, मतिलबु जज साहब बि इंसान आहे, ईअं जनरल्स इंसान आहिनि। ऐं तव्हां वटि इमरान ख़ान जी जेका फॉलोइंग आहे, तव्हां भले तव्हां एॾो क्लियरली बाक़ाइदे फैक्ट्स एंड फिगर्स सां सॼी हक़ूक़तूं खणी अचो,
पर इमरान ख़ान जो उहो फॉलोअर आहे उनखे टके जो फ़र्क़ु नथो पए, इहो असां साम्हूं ॾिठोसीं। मां काफ़ी जेके पॉलिटिकल साइंटिस्ट आहिनि, जेके दुनिया जहान जी हिस्ट्री जेके आहिनि उन्हनि ॾिठी आहिनि, अहिड़ा हुकुमरान ॾिठा आहिनि, उहे चवनि था त तरीक़ो रुॻो हिकिड़ो हूंदो आहे। अहिड़ी तहरीकुनि खे कुचलण जो, हिटलर खे मसूलिनी खे जेको आहे उनजी जेको आहे उभार खे दुनिया कीअं कंट्रोल कयो। तव्हां सोसाइटी जे अंदरि जेको माण्हू तव्हांजी हर चङी शइ खे पंहिंजी स्टोरीअ में शामिलु करे ऐं तव्हांजी स्टोरी सां अटैच थो करे त तव्हां उन सां आर्गुमेंट कंदो ऐं तव्हां उनखे सम्झाइण जी कोशिशि कंदो, तव्हां उनजे फॉलोअर्स खे जेको आहे इहो चवंदो त कानून पंहिंजी वठंदो। आउं सम्झां थो त दैट इज़ वेरी इम्पॉर्टेंट पॉइंट त मुस्लिम लीग नून जी हुकूमत या कोएलिशन जेकी आहे उनखे मां इहो नथो सम्झां त उन्हनि वटि अकुलु न हूंदो। बिल्कुलु ज़हीन क़िस्म जा हेॾा तजुर्बेकार माण्हू, हिकु त पुराणी स्ट्रेटजीस सां इमरान ख़ान जे जहिड़े या मुल्क जे अंदरि हिन नए थ्रेट खे फेस करण जे लाइ इन्हनि माण्हुनि खे हर उन्हनि माण्हुनि सां ॻाल्हि करे, मुलाक़ातूं करे, कचहरियूं करे स्ट्रेटजी सम्झणी पवंदी त इन्हनि सिचुएशन्स खे फेस कीअं कबो आहे। दिस इज़ फॉर द फर्स्ट टाइम। ऐं आउं सम्झां थो त हीउ जेको इजलास जेको आहे उन में असां वटि मूं वटि फौरी क़िस्म जी का इंफॉर्मेशन कोन्हे त इहो केतिरो इम्पॉर्टेंट इजलास आहे। इस्लामाबाद में जेके दोस्त जेके आहिनि उन्हनि खां जंहिंसां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे, ॿिनि क़िस्म जा व्यूज़ आहिनि। हिकिड़ा इंटरनल मुस्लिम लीग नून जा बि इशूज़ बि आहिनि ऐं हीउ जेकॾहिं एॾो इम्पॉर्टेंट इजलास हुजे हा, मूं वटि जेको हिकिड़ो आर्गुमेंट आहे, एजाज़ मूंखे करेक्ट कंदो जेकॾहिं ग़लति हूंदुसि, त पोइ जेके ॿिया कोलिशन पार्टनर्स, पीपल्स पार्टी इम्पॉर्टेंट कोलिशन पार्टनर, ॿियूं नेशनलिस्ट नंढियूं पार्टियूं जेके आहिनि इम्पॉर्टेंट कोलिशन पार्टनर्स आहिनि। तव्हां जॾहिं हिकिड़े अहिड़े इम्पॉर्टेंट टेनियर ते आहियो त या त हिकिड़ो सैलाब जेको आहे अचे इस्लामाबाद में तव्हांखे ॿोड़े वञे, यानी हिन जो मक़सदु आहे त तव्हांजे जीअण मरण जो हिकिड़ो अचे थो, त सर्वाइवल जो मामिलो अचे थो। त इन में त सॼी कोएलिशन जूं इम्पॉर्टेंट क्रिटिकल पार्टियूं गॾु हुजनि। अंदरि बि आहे हीउ मामिलो थींदो, बहस थींदो, इन में कोई शक न आहे। ऐं मां इहो नथो सम्झां त ज़रदारी साहब ऐं ॿियूं पार्टियूं जेके आहिनि उहे इन पासे ॾे न सोचींदियूं त इवन मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जे लाइ तॾो वॾो इम्तिहान आहे, हिन में को शक न आहे। हिन वक़्त ताईं हाणे उहे चवंदा त जेको जेके डिफेक्टर्स आहिनि, जेको केस हले थो, जेको सदर मुमलकत मोकिलियो आहे, तव्हां हुनजूं हियरिंग्स ऐं उते ऑब्ज़र्वेशन जज साहिबनि जा पढ़ो, तव्हांखे साबित थी वेंदो त जेको असां चऊं था न पॉलिटिकल विल जी ॻाल्हि आहे, फलाणे जी ॻाल्हि आहे, देयर इज़ अ ह्यूज कंफ्यूजन इन पाकिस्तान। त असां यानी मुंहिंजे साम्हूं आइन टुटे थो त मां केतिरो फौरी तौर ते सेंसिटिव आहियां ऐं केतिरो एक्टिव आहियां त उन ते रड़ मां कयां। मतिलबु इहा त जेतिरी तव्हांखे चूंडी पवंदी, चूंडी तव्हां महसूसु कंदव त रड़ ओतिरी कंदव न। हाणे तव्हांखे चूंडीअ जो अहसास ई कोन थो थिए, तंहिंजे करे हिकिड़ो माण्हू एजाज़ साहब पाण ॾिसूं था पिया त पॉलिटिकल जेके डेमोक्रेटिक फोर्सिस आहिनि उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कंप्रोमाइज़ कंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि जे कंप्रोमाइज़ करण जे नतीजे में हीअ जेका कल्ट वारी सियासत आहे जंहिंमें बिलीवर्स पैदा थिया आहिनि ऐं उहा हाणे जेका कंट्रोल करण में थोरो ॾुखियाई अचे थी पई। तव्हां सम्झो था त हिन भेरे जेका नवाज़ शरीफ़ ही इजलास घुरायो आहे त हीउ जेको कंप्रोमाइज़ थींदो रहियो आहे डेमोक्रेटिक फोर्सिस पारां, जीअं मंज़ूर साहब बि ॻाल्हि कई त जेको अनकॉन्स्टिट्यूशनल एक्सरसाइज़ आहे मुसलसल ज़ाहिर आहे उनखे असां कानून ऐं आइन जे ज़रिए ई उनखे असां मुंहुं ॾेई सघूं था, उहो मामिलो हल करे सघूं था। त तव्हां सम्झो था त हीउ जेको नवाज़ शरीफ़ जो नैरेटिव रहियो आहे ऐं नवाज़ शरीफ़ जो नैरेटिव इहो ई हुयो त सदाईं जेको कॉन्स्टिट्यूशन खे वायोलेट कयो वञे थो पियो उनखे उहो दरवाज़ो बंदि कजे। त तव्हां सम्झो था उहो साॻियो ई नैरेटिव जेको आहे नवाज़ शरीफ़ उहो एक्सरसाइज़ करणु चाहे थो हिन भेरे जेका हुकूमत कोलिशन गवर्नमेंट आहे, शहबाज़ शरीफ़ ख़ासि तौर ते प्राइम मिनिस्टर थियो आहे। ॾिसो, मां सम्झां थो त जेको नवाज़ शरीफ़ जो नैरेटिव हुयो ऐं उन खां पोइ जेका हीअ हुकूमत ठही त उन में जेका अंडरस्टैंडिंग थी त उन में इहे ई शयूं हुयूं त बिल्कुलु असां मुदाख़लत न कंदासीं ऐं इलेक्शन हुजे, कुझु बि मामलात हुजनि, सभु शयूं पंहिंजी जाइ ते। पर हर इदारे जो पंहिंजो पंहिंजो रोल आहे ऐं जेको मंज़ूर साहिबु हिकिड़ो सवाल वैलिड सवाल कयो त जेकॾहिं एॾो वॾो इम्पॉर्टेंट इजलास हुजे हा त पोइ इतिहादी छो न। त बाबा हिन महिल जेको आहे त गवर्नमेंट में लीडिंग फोर्स लार्जेस्ट पार्टी मुस्लिम लीग नून आहे, त उहा अॻ में जेके उन्हनि खे अंडरस्टैंडिंग्स हुयूं, ॻाल्हियूं थियूं, गारंटियूं मिलियूं, सभु शयूं मिलियूं, उन सभिनी शयुनि जे तनाज़ुर में हू पंहिंजो हिकिड़ो आउटलाइन ॾींदा
जंहिंखां पोइ उन आउटलाइन ते शहबाज शरीफ़ अची कोलिशन पार्टनर्स खे बाद में वठंदो ऐं पोइ हिकिड़ो गॾियल सेशन थींदो नेशनल सिक्योरिटी टाइप जो या जेको आहे मीटिंग थींदी जंहिंमें इहे शयूं इम्प्लीमेंट करण जे हवाले सां थींदियूं। टाइम जीअं मूं चयो त बिल्कुलु कोन्हे को, असांखे फौरी तौर ते 48 कलाकनि जे अंदरि हिकिड़ो रोड मैप ॾियणो पवंदो ऐं उन जे अमल दरामद जे लाइ शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉन्ग टर्म उहो पंहिंजो पॉलिसी प्लान या जेको कुझु बि आहे उहो करणो पवंदो, प्लान ए, प्लान बी। त उहे सभिनी शयूं जेके आहिनि उहे आइडेंटिफाई थियल आहिनि, प्रॉब्लम आइडेंटिफाई थियल आहिनि, वेज़ आइडेंटिफाई थियल आहिनि। त जीअं मूं चयो त सिर्फ़ु एक्शन खणणो आहे ऐं ही को जेको इमरान ख़ान सां गॾु जेके माण्हू बीठा आहिनि त चवनि था त आइन कहिड़ी शइ आहे, कानून कहिड़ी शइ आहे, असां नथा मञूं, सिर्फ़ु इमरान ख़ान जेको आहे उहो सही आहे, कल्ट जो लफ़्ज़ तव्हां यूज़ कयो। त जेकॾहिं इहे माण्हू इन्हनि खे हैंडल करणु को इशू न आहे। सभु जेके आहिनि इहे को एॾो वॾो रियासत खां वधीक हिकिड़ी शइ सम्झो रियासत खां वधीक का बि क़ुवत ताक़तवर न हूंदी आहे। ऐं माज़ी में असां ॾिठोसीं मुसलह तंज़ीमूं जिन मज़ाहमत कई, सालनि जा साल मज़ाहमत हलंदी रही, ख़ुदकश हमला, हर शइ, सभिनी खे नेटवर्क तोड़े पाकिस्तानी फ़ौज जी एतिरी कैपेबिलिटी आहे, कैपेसिटी आहे त उहे पाकिस्तान जा सिक्योरिटी इदारा सभु उहे इन्हनि शयुनि खे हैंडल करे सघनि था, उहो को एॾो इशू न आहे। त मां सम्झां थो त जेके नून लीग खे गारंटियूं ॾिनियूं वियूं या जेके हिननि से वाइदा कया विया ऐं हिकिड़ी फ्री हैंड जी ॻाल्हि थी वई या जेको मुख़्तलिफ़ मामलनि में, त उन हवाले सां हू पंहिंजी आख़िरी हिकिड़ी मयार पंहिंजा पैमाना ठाहींदा, मयार लाहींदा ऐं एक्शन खणंदा। मूंखे जेको लॻे थो त हिन गिवन सिचुएशन में इहो ई वाहिद रस्तो आहे। ऐं जेकॾहिं नून लीग इहो बि करे सघे थी, जेकॾहिं उन्हनि खे फ्री हैंड नथो मिले ऐं पंहिंजे जेको हुननि खे इहो क़दम खणण जो, हर क़िस्म जो क़दम खणण जो, त पोइ नून लीग इहो बि करे सघे थी त उहो ठीकु आहे, वञी पाण खणो, असां नथा वञूं। मंज़ूर साहब जंहिंजो इशारो कयो त रियासत जे अंदरि डिफरेंस ऑफ ओपिनियन मौजूदु आहे ऐं उहो ई अपोज़िशन जेको आहे उतां किथां न किथां मैनेज थिए थी पई, त तव्हां सम्झो था त हीउ जेको एक्शन में लेट देर कई पई वञे उहो साॻियो डिफरेंस ऑफ ओपिनियन जेको आहे साम्हूं अचे पियो? न, मां सम्झां थो त उहो जेको थोरो घणो खणी जेकॾहिं हूंदो बि सही त उहो मैनेजेबल आहे, उहो को एॾो वॾो कोन्हे जो उहा एॾी वॾी जेका इमरान ख़ान बग़ावत जे रस्ते ते निकिरी पियो आहे ऐं जेको रस्तो हुन अख़्तियार कयो आहे त में इनको नहीं मानता, असेंबली को नहीं मानता, जाली असेंबली आइन कानून सभु जेके आहिनि उहे त पंहिंजे मक़सद जे लाइ हू चए थो त अदलिया फ़ैसिलो करे नाअहल करार ॾे। बाबा हिकिड़ो आइन में तरीक़ेकार आहे, अदलिया ईअं कीअं हुननि खे नाअहल करार ॾींदी या इलेक्शन कमीशन छो उन्हनि खे नाअहल करार? पंहिंजे ख़्वाहिशनि मुताबिक़ तव्हां जेकॾहिं फ़ैसिला वठण जे लाइ स्ट्रीट पावर जो इस्तेमालु कंदो त उहो इलीगल आहे। ऐं इलीगल खे जो वाहिद तरीक़ो इहो आहे, तव्हां पकड़े कहिड़ा हिन मुल्क में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खां वॾो को लीडर त कोन आयो आहे, इमरान ख़ान उन खां वॾो लीडर कोन्हे को, त उनजे लाइ माण्हुनि जिन पाण खे बाहियूं ॾिनियूं, साड़ियो पाण खे, सभिनी खे मैनेज करे विया, हर शइ करे मैनेज करे विया। हा, इहो दौरु ज़रूरु आहे त उहो हिकिड़ो सोशल मीडिया जो या एक्टिव मीडिया जो उहो दौरु न हुयो ऐं जहिड़े तरीक़े सां हाणे शयूं आहिनि, टेक्नोलॉजी आहे, सभु कुझु आहे, त हाणे बि उन जो हर शइ जो हिकिड़ो तोड़ पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। त मूं चयो त लिमिटेड लेवल ते जेको उहो इख़्तिलाफ़ राय आहे ऐं उन में तव्हां हिकु ॿिनि टिनि माण्हुनि खे जेकॾहिं सेक था कयो त उन सां को अहिड़ो फ़र्क़ु नथो पए। ऐं मूंखे यादि आहे हिकिड़ो दफ़ो मूं जनरल असद दुरानी जेको DGI साहिब रहियो, उनजो इंटरव्यू कयो काविश जे लाइ, त उन में उनखां मां हिकिड़ो सुवालु पुछियो हो त मूं चयो हीउ ज़ियाउलत जो जेको हादसो थियो आहे त इहो केरु आहे, हिनजो छा? त हुन सिंपल हिकिड़ो जुमिलो चयो, चइनि त जॾहिं शयूं इदारे जे मफ़ाद जे मामले ते ईंदियूं आहिनि त पोइ वधीक हुन ते क्वेश्चन न थींदा। त इदारे जो मफ़ाद जेको आहे उहो बालातर हूंदो आहे इनफ़रादी मफ़ादनि ते, त उहा शइ जेको आहे हिकिड़ी पुराणी तरीक़ेकार, हर शइ SOP सभु शयूं मौजूदु आहिनि पंहिंजी जाइ ते। जी मंज़ूर साहब, एक्शन जी ॻाल्हि ते वरी साॻियो अचूं था। नवंबर जे अंदरि हिकिड़ी अहम मुक़ररी बि थियणी आहे, नवंबर महीनो इन हवाले सां तमामु घणो अहम आहे, त तव्हां सम्झो था त हीउ इमरान ख़ान जेको आहे नवंबर जे महीने खां अॻु में प्रेशर लॉन्ग मार्च जी सूरत में या ॿिए उन अंदाज़ सां प्रेशर वधाइणु चाहे थो त मौजूदा जेका कोलिशन गवर्नमेंट आहे, ज़ाहिर आहे उनजे साम्हूं बि त नवंबर जो महीनो हूंदो साम्हूं, उहे कीअं फ़ैसिलो कनि था? अहिड़े इन खां पहिरियों
एजाज़ जेका ॻाल्हि कई न त जनरल दुरानी साहब सां जेको एजाज़ जो इंटरव्यू इट्स वेरी इंटरेस्टिंग एंड इट्स अ रियल थिंग नो डाउट ठीकु आहे एजाज़ हिन जुमिले में दायरा सभु कुझु चई वियो सही मतिलबु इन सिलसिले में त शायदि असां ऐं सिंध जे पाकिस्तान जे अंदरि घणा सहाफ़ी शायदि हिकु पेज ते सही ठीकु आहे हिन मतिलबु यू नीड एक्शन राइट पर इन में रुगो थोरी एडिशन आहे ॿी ॻाल्हि पहिरियों मां तव्हांखे हुनजो जवाबु ॾियां उहो इहो त मुंहिंजा इतला इहे बि आहिनि कुझु दोस्त बि चवनि था त इवन हिन महीने जे अंदरि बि कुझु जेकी आहे उहा रीशफल थियणी आहे मिसाल पेशावर वारो जेको साहबु आहे माण्हू चवनि था हुनखे शायदि GHQ मोकिलिनि या कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जितां सपोर्ट वारी लाइन जेकी आहे अञा ऑन आहे शायदि उनखे ऑफ करण जे लाइ इहे चेंजिस थियनि ऐं काफ़ी क्रेडिबल माण्हुनि खे इहो मां चवंदे ॿुधो आहे जेके फ़ौज खे तमामु वेझा आहिनि असां त वेझा कोन्हे ख़बर न आहे पर उन्हनि जी ॻाल्हियुनि ते एतबार करे सघे थो ऐं एजाज़ हिनखे वधीक शायदि कंफर्म करे त इहो हिकिड़ो फैक्टर बि आहे पर आउं हिकिड़ी शइ चवां थो उहो इहा त असां सभिनी खे जेका नओं यानी हिसाब किताब कंदा आहियूं न हिन दफ़े डेटा नहीं आहे सही भले खणी असांखे इहा बिल्कुलु इदारे जो वॾो इम्पोर्टेंट हो आहे वॾी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं पाकिस्तान फाइनेंशियली इकनॉमिकली जीअं एजाज़ बि ॻाल्हि कई अॻिए सभई माण्हू चवनि था त उहो जेकॾहिं इकनॉमिकली फीज़ेबल नथो रहे त सभ खां वॾो नुक़सानु कंहिंजो थो थिए सभ खां वॾो नुक़सानु त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उनजो थो थिए न इंस्टीट्यूशन आहे जेको इंस्टीट्यूशन था थियनि न उनजो आउं सम्झां थो त इट्स वेरी क्रिटिकल मोमेंट ऐं सभई पार्टियूं सभई धुरियूं इहे सोचनि थियूं त हाउ टू टेकल विद इमरान ख़ान इवन इमरान ख़ान खे टेकल करण जा या अपोज़िशन जे पार्टीज़ खे या अहिड़नि बाग़ी क़िस्म जे लीडरनि खे टेकल करण जा माज़ी जा तरीक़ा बि कोन था हलनि मिसाल असां न चाहण जे बावजूदि मजबूर त थी त पऊं न त हा यार भोटे जे दौर में हीअं थियो फलाणो हीअं थियो पर अॼु जी सोशल मीडिया हाणे हू जंहिं नमूने सां हू सुसाइड बम्बर थियो बीठो आहे त तव्हां हैंडल विथ केयर कंदो न अहिड़े नमूने सां त लीस्ट क़िस्म जो नुक़सानु एडवांस थींदो टेक्नोलॉजी जो टूल तौरु इस्तेमालु करे तव्हां मक़सदु एक्शन अहिड़ो करिणो पवंदो तव्हांखे त तव्हांजो नुक़सानु जेको आहे उहो तमामु घटि थिए न ॿी ॻाल्हि इहा त पाकिस्तान में कॾहिं इहो थींदो भले ठीकु आहे इहे रियासत वाक़ई तमामु पावरफुल हुजे थी पर उन्हनि फोर्सिस खे रोकींदे प्रोग्राम जो वक़्तु जेको रोकींदो यार आहे कहिड़ो टाइम पुॼाणी खे पहुतो ऐं ईंदड़ प्रोग्राम में वधीक जेको आहे इन्हनि मामलनि ते बहस कयो वेंदो एजाज़ महर साहब तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो मंज़ूर साहब तव्हांजी महिरबानी नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उनवान ते बहस कबी तेसिताईं ॾींदा इजाज़त अल्लाह भाई